नाज़रीन, पनो आकल में बदअमनी ते ज़ाब्तो न अची सघियो। दादलो थाणे जी हद मां क़ौमी शाहराह तां वधीक हिकु ॼणो अगवा थी वियो। मुगवी जो तालुक़ घोटकी जे गबोल बिरादरीअ सां ॿुधायो पियो वञे। वधीक तफ़सील मालूम कयूं था SS न्यूज़ जे रिपोर्टर तुफ़ैर आफ्ताब कोराई खां। जी बिल्कुल, पनवाकिल में बदअमनी ते ज़ाब्तो ना अची सघियो। चोरियूं, धाड़ा, अगवा पराए तावान रोज़ जो मामूल बणियल आहिनि। जेकॾहिं ॻाल्हि कजे गुज़िरियल राति वारे वाक़े जी, त गुज़िरियल राति दादलो थाणे जी हद मां बुराक फ्लोर मिल वटां मथे नामालूम हथियार बंदि जेको मुसाफ़िर कार बीहारे हिकु ॼणे खे अगवा करे खणी विया। इतला मिलण ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुती त धाड़ेलनि जो पीछो कयो, मगर जेके धाड़ेल आहिनि उहे मुगवी खे साण खणी वञण में कामयाब थी विया। मुगवी जो जेको तालुक़ु आहे त घोटकी जी गबोल बिरादरी सां ॿुधायो पियो वञे। जेको मुगवी अब्दुल मजीद गबोल सेवण खां घोटकी कार ते फैमिली सां गॾु वञी रहियो त दादलो थाणे जी हद में हीउ वाक़ियो पेश आयो। जेखां पोइ मुगवी जी फैमिली खे पुलिस घोटकी पहुचायो, जॾहिं त मुगवी जी कार जेका उहा ख़राबु हुजण सबबु दादलो थाणे ते बीठल आहे। जी।